कहिड़ी तूफ़ान थी मूंखे ॿुधायो। छा ॻाल्हायो था? कुझु ॾींहंनि खां वठी परेशान आहीं। ख़ैर आहे दादा न ख़बर ई नथी पए असांजे भाग्य लाइ कहिड़े हुनजी परेशानी वरितो आहे। राणी जे मुतलिक़ परेशान आहियां। जेकॾहिं उनखे वापसि न कयोसीं त जहिड़ो थींदो ऐं जेकॾहिं वरी उनखे वापसि कयोसीं त उनखे ज़िंदा कोन छॾींदा। हाणे मूंखे तव्हां ई सलाह ॾियो कयूं था ख़ैर छा कयूं? रेस खे विच में आणियूं था? न दादा न, रेस खे आणण सां बि को फ़र्क़ु न पवंदो छो जो सुल्तान वारा हिन वक़्तु भले साईं ते हथ रखी बि फिरी अदा इन जो मतिलबु त रानी जी ज़िंदगी ख़तरे में आहे। हा मुंहिंजा भाउ, ये सुल्तान वारा हर हाल में रानी खे मारणु चाहिनि था पर असांजो फर्ज़ बणिजे थो त उनजी ज़िंदगी बचायूं ऐं जेकॾहिं उनखे असां बचाए न सघियासीं त पोइ उनखे पनाह ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो? असां त कयो कम खे किटली हाणो हथियारनि खे तेल। जहिड़ो न थिए त बहितर आहे मुंहिंजा भाउ, छो जो जहिड़ो थींदो त दुश्मनी थींदी ऐं दुश्मनी वेड़ा ई वीरान करे छॾींदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सुल्तान वारनि खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झा। मां उन्हनि जी पूरी ॼाण लधी आहे। उहे हद खां वधीक छा अंजाम थींदो? मुंहिंजा भाउ भलाई थींदी का न का वात त ज़रूर निकिरी। हाणे मस्ताने जी ॻोल्हा करणी पवंदी। हिन घर में हाणे बेकार आहे। मूंखे ही घर छॾणो पवंदो। हा ही घर मूंखे हाणे छॾणो ई पवंदो। सॼो ॾींहुं तो तव्हांजो जहिड़ो हले ओड़े पाड़े वारा असांजे मथां खिलनि था। अलाह जे वास्ते हाणे बसि कयो। कांव जी कांवर वरी हिक मकड़ बाबा जेकॾहिं इहे ॻाल्हियूं असांखे को ॿुधाई त पाण वारी ने बंबूरीअ खे ॿुधाए न ते वॾो वॾो वात हाणे हर गुरू असांखे बेज़ार थी पई करे। मूं तव्हांजी घणी इज़त कई पर तव्हां पंहिंजी इज़त विञाए छॾी। ॿुधे अबा ॿुधे पंहिंजी ज़ाल जूं ख़बरूं। हा असां त पंहिंजी इज़त विञाए छॾी आहे। हिन खां हाणे पुछूं त इज़त कीअं बचाई थी आहे। मामी तूं ॻाल्हि जो उबतो मतिलब पई कढी। चुप करे बि। मां पंहिंजे पुट मिठल सां थी ॻाल्हाए, तूं विच में टपो न ॾींदी कर। मां जेतिरो मां तव्हांजे विच में जहिड़े खे चाढ़ण जी कोशिशि थो कयां ऐं तव्हां ओतिरो ई पिया था विढ़ो। वॾी ॻाल्हि आहे पुट। केॾी महिल तूं मूंखे थो सम्झाए केॾी महिल पीउ खे थो सम्झाई। पंहिंजी न तातली ज़ाल खे कोन थो सम्झाई, हिनखे बि सम्झाईंसि न। जादो ही ज़ाल जो थी वियो आहे चमचो। हिन जूं इहे ॻाल्हियूं हिनखे मिठियूं परोलियूं थियूं लॻनि। बाक़ी जेको असांजो जेको आवाज़ आहे न आवाज़ हिनखे सॼी गजगोड़ थी लॻे। बाबा कूंज खां वधीक मां तव्हांजी इज़त कंदो आहियां। जॾहिं इज़त इन्हनि जी आहे त पोइ मां हिते रही छा कयां? मां अॼु ई हितां वञा थी। मुंहिंजो त तव्हां दिमाग़ ई पंचर करे छॾियो आहे। हिकिड़ीअ खे तो सम्झाया त ॿी कावड़ी बीठी आहे ऐं ॿिए खे तो सम्झाया त टियों कावड़ियो बीठो आहे। वञी गॾ में पओ पाण में पिड़ी मरो। मां वञा थो। पहिरियों तव्हां पंहिंजो मलाखड़ो पूरो कयो ऐं जॾहिं तव्हांजो मलाखड़ो ख़तमु थियो त पोइ ईंदुसि। बाबा इहे हिते हूंदी त असांजे लाइ त घर अज़ाब हूंदो न। तुंहिंजो त ख़बर आहे तूं जो चएं पियो त मां वापसि थो वञा। हा चयो त हुयुमि जॾहिं मां वञा न त छा वॾा बि वापसि वेंदा? असांजा वॾा कॾहिं जा दफ़न थी विया, तूं उन्हनि खे छा वापसि कंदे? लो थी वियासीं। वॾी का फिल्म आई तोखां कुझु घटि। तूं ईअं कोन सुधरंदे। छा कंदे तूं? मां चवां थो मूंसां वात न त अदा तूं ई ख़ुदा खे मञ, तूं ई मुड़ी वञ। बाक़ी हे त मुड़ण वारा आहिनि ई कोन। कहिड़ो असांजो अंदर ठारियो अथव जो असां तव्हांजी इज़त कयूं? सॼे ॻोठ में मुंहुं खणी हलण जहिड़ो न छॾियो अथव। मुंहिंजे पुट जी शादीअ में खंजाणो विझी छॾियो अथव। कुंवार वनवा मां थी वई। वार खे वनवा मां
सुल्तान उथारियो मुंह न जो मुते कावड़ तो करी परशोरी राणीअ खे त तुंहिंजी भेण पढ़ाए था मोकिलियो न तो मल्हार खे साथ ॾेई जॾहिं आलम जो तव्हां पलांत न कयो न तॾहिं हुन कदम इहो खयो आहे हाणे मायूं पलांत कंदियूं हाँ चाचा हाँ असां पलांत कंदियूंसीं राणीअ जे दिन खुदा बख्श जो खुदा बख्श खबर आहे खुदा बख्श पंहिंजी भेण खे सम्झाए छॾ न के त मुंहुं पयूं अथई हा ख़बर आहे तूं असांखे कुई वञ फूल माफ़ अथई अदा तूं ई हाणे खणी बस कर तूं हिननि सां कोन पुॼी सघंदे हेर को जड़ो जड़ो कंदा था वतनी अदा तूं छा तो समझी त इहा दुआ छोरी अॼु तोखां कल हली तुंहिंजे घर में रहंदी जी अॼु हर हाल में मां तव्हांखे वठी वेंदुसि जे हले न त ॿ टे महीना रायजान भले मच्छर पटेस त ख़बर पवे ऐं जॾहिं मच्छर पटींदसि न तॾहिं हुनखे पैसे जी अहमियत जी ख़बर पवंदी त पैसे में केतिरा वॾा वॾा फ़ाइदा जॾहिं हुनखे इहो अहसासु थींदो तॾहिं उहा पंहिंजी टीह माउ जे मथे जो सूर बणजंदी अदी जीअं चवे थी तीअं कंदुसि बस सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो दुआ पंहिंजे पीउ माउ जो घर छॾे अदा हाणे घर न ॾिजांसि हींअर ई वञी मथां बीह मतां त कोताई कई अथई त ॻाल्हियुनि में अची वञीस कीअं बि करे घर वठी वञीस अदी ईअं ई कंदुसि अॼु राति मां दुआ खे मच्छरनि जे हवाले कंदुसि जीअं सॼी राति हुनजी रत चुसी सुल्तान दिलबर वञी नथो पुराणी खे वापसि करण लाइ तयार ई न आहे पोइ असांखे इजाज़त आहे तव्हांजे तरफ़ां तव्हांखे मां फोन करण जी इजाज़त ॾियां ॿी कहिड़ी बात बची आहे तव्हां ॿुधायो दिलबर वारनि मथां ज़ोर वधायो ज़ोर वधाइण लाइ हथियार खणणा पवंदा सुल्तान हथियार खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे फिलहाल ॼवण खां डंडनि जी सखणी मिलणी इहा त इजाज़त वठण आयो आहियां जेकॾहिं इहा इजाज़त रईस खां न वठां त रईस ईअं सम्झे हा त सुल्तान फदाई आहे पर बाबा साईं तव्हांखे बि इहा ख़बर पइजी चुकी आहे त फदाई असां न आहियूं घटि पढ़ाई दिलबरार बि न आहिनि उन्हनि खे सिधे करण जो फन मूंखे चङी तरह ईंदो आहे पर असांजा ही हथ रईस ॿधी छॾिया आहिनि मूंखे उमेद हुई त मां दिलबर वारनि खे मञाए वेंदुमि पर हे दिलबर वारा वॾा सिद्धी आहिनि बाबा वॾा सिद्धी और छोकिरी खे मोटाइण जी फ़क़ति हिकु ई वाट बची आहे हाणे मां दिलबर वारनि खे ॿुधाईंदुसि त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो बाबा तूं हिते बेटे छा थो करे राणी किथे आहे राणी ओ राणी पुट राणी घर में न आहे छा राणी घर में न आहे न पुट जेकॾहिं घर में न आहे काॾे वई पुट घर में न हुई त मां सम्झो त उन्ही खे तव्हां वापसि छॾण विया बाबा असां त ज़मीन ते वियासीं ओॾो पिया वापसि अचो ॾिस बाबा मथां हिते किथे घर में हुजे पुट मां सॼे घर में जाचियो आहे राणी हिते थी सघे थो मथां पाड़े में वई हुजे हुनजी पाड़े में का बि ॼाण सुञाण न आहे पुट काॾे वेंदी असां तुंहिंजे राणीअ जे विच में कुझु ॾींहंनि खां इख़्तिलाफ़ हुया न हा हुयो पर एॾो वॾो इख़्तिलाफ़ बि न हो जो बग़ैर ॿुधाइण जे हली वञे असांजे इख़्तिलाफ़ न हुयो त पोइ ज़रूर कंहिं पाड़े जे घर में वई हूंदी न खुदा करे ईअं ई हुजे जो राणी वापसि मोटी अचे जेकॾहिं राणी न मोटी पोइ त असांजे ऐं सुल्तान वारनि जे विच में अहिड़ी त दुश्मनी जी बाहि बरंदी अहिड़ी त बाहि बरंदी जंहिंखे केर बि विसाए न सघंदो असां इख़्तिलाफ़ तो ऐं राणीअ जे विच में हुया हाणे इहा तोखे ख़बर हूंदी त राणी वापसि ईंदी या न कुझु बि नथो चई सघिजे कुझु बि न बाक़ी भलाई इन में आहे त राणी वापसि मोटी अचे जेकॾहिं राणी वापसि न आई पोइ त वॾो मसइलो थींदो नानी सियाणी मूंखे यादि रखी बाक़ी मां हुन सां फोन ते नथी ॻाल्हाए सघां सदोरी सच पुछी न त मां वग़ैरह मूंखे इहो मोबाइल वठाई कोन पई
पर हुन रोई ॾिनो ऐं चयईं वञी सदोरी खे ॾेई अचे त हिकु दफ़ो मूंसां ॻाल्हाए ऐं चए पियो त मां वरी कॾहिं हुनखे मजबूर कोन कंदुसि। सदोरी यकीन करी न त हू तोखां वधीक ॾुखारो आहे, पर मां हुनखे ॾिसी कोन सघियसि ऐं हीअ मोबाइल खणी मां तोॾे आई आहियां। सदोरी तोखे त ख़बर आहे न त मां सदाईं 2 रुपयनि जे करे इहे कम कंदी हुयसि, पर हिन दफ़े तव्हां ॿिन्ही जो प्यार ॾिसी ऐं मां हीअ मोबाइल खणी आई आहियां ऐं तूं मोबाइल वठण खां इनकार थी करी। नानी सियाणी तूं ई ॿुधाए त वरियाम सां ॻाल्हाइण में हाणे मूंखे छा मिलंदो? असां ॿई हिकु थियूं, इहो त क़िस्मत खे मंज़ूर ई न आहे। सदोरी उम्मीद न लाइ, अलाह कंदो त हिकु थी वेंदो वरी। अञा बि उम्मीद रखां? नानी सियाणी मां त जीअण त उम्मीद ई खणी छॾी आहे। सदोरी जॾहिं घणनि ॾुखनि ऐं सूरनि खां पोइ मिलाप थींदो आहे न उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। तूं चाहीं थो त घर जी इज़त घर में वापसि अचे त पोइ असांखे पंहिंजी मर्ज़ी ते हलण ॾे, पर जेकर तूं पंहिंजी मर्ज़ी ते हलणु चाहीं थो त तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे, पोइ मूंखे ईअं न चइजां त मूंखे पंहिंजी मस्तानी वापसि आणे ॾे। तव्हां मूंखे जीअं चवंदो मां तीअं करण जे लाइ तयार आहियां, जीअं तव्हांजी दिलि चवे जहिड़े बि तरीक़े सां। जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे त तव्हां राणीअ खे वापसि आणियो, पर तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। अदा ॿुधायो तोसां कहिड़ो वाइदो कयो? इहो ई त तव्हां राणी खे वापसि आणींदव, पर तव्हां हुनखे मारींदव कोन। इहा हुनजी आख़िरी ग़लती समझी तव्हां हुनखे माफ़ कंदव। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, असां हुनखे माफ़ करे छॾींदासीं, पर तोखे बि हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। कहिड़ो वाइदो आहे? इहो ई त मस्तानो तूं न पर पहिरियां जीअं शींहं थी रहंदे होसि ताईं दुश्मन जो जीअण हराम करे छॾींदासीं जेसीं ताईं राणी खे हिते वापसि न आणींदासीं। ठीकु आहे अदा, अॼु खां पोइ तोखे मस्तानो कोन मिलंदो, पर तोखे तुंहिंजो मल्हार ई मिलंदो। जेसीं ताईं मां दुश्मन जा धाणा कोन कढंदुसि ओसीं ताईं मां सुख सां कोन वेहंदुसि। सभ खां पहिरियां ई तव्हांखे इहो कमु करणो आहे त दिलबर ऐं दोदे वारा तव्हांखे जिते बि मिलनि उन्हनि जो मुंहुं सुजाई वेठी है। सॼी राति मूंखे हिते मच्छरनि पटियो आहे, निंड ई कोन करण ॾिनी अथनि। मूंखे त मच्छर कोन पिया खाइनि, तूं खामखा परेशान पई थी। तुंहिंजो रत खटो आहे तॾहिं तोखे कोन था खाइनि। अला दुकान तां लोशन आणे जाए जेको मच्छरनि खे भॼाईंदो आहे। मूंखे इहो लोशन वोशन न घुर्जे, मां हिते न रहंदसि, मूंखे अम्मा वटि छॾे। 2-3 ॾींहं रहंदी न त सेट थी वेंदी। जेकॾहिं मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कदम ॿाहिरि रखे त ॿिए ॾींहं ते तलाक। बस बस गुराम, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न कढजां। पोइ ॻाल्हि ॿुधी छॾ, हाणे जेकॾहिं रहणो आहे त हिन घर में ई रहणो आहे। ऐं जेकॾहिं अलाह ॾिनो त पोइ हली किथे रहंदासीं कंहिं चङी जॻह ते। बाक़ी इहो मुंहुं सुजायूं न बीठी हुजे। मुंहिंजो मां हिते ई रहंदसि, दुखी सुखी जिंदगी तोसां गॾु हिते ई गुज़ारींदसि। प्यार मक़रार आहे। बाक़ी अमा तोखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॻाल्हि कर। न मां, मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तोखे मूं हाणे उहे ख्वाब ॾिसण छॾे ॾिना आहे। बसि हाणे राति ॾींहं इहा ई दुआ घुरंदी रहां थी त मालिक जल्द खां जल्द मूंखे पंहिंजी अमान में घुराए। ख़ैर घुर अमा, ख़ैर घुर। अमा जॾहिं हिन दुनिया मां हिन जहान मां दिलि भरिजी वञे त माण्हू ॿियो छा सोचींदो? मरण जे लाइ सोचींदो, हीअ दुनिया छॾण जे लाइ सोचींदो? अमा तूं अञा जुग जुग जीअंदीअ, तोखे मां पंहिंजे हथनि सां कुंवार ठाहींदसि। अमा मूंखे कुंवार बणाइण लाइ अञा सोची पई तोखे हिकिड़ो मौक़ो मिलंदो मूंखे सिंगारण जो। वो इहो मौक़ो त मूंखे कफन पाराए, मुंहिंजे हथनि पेरनि ते मेहंदी लाइ मूंखे सामीअ में लाथो वेंदो। बसि अमा बसि, तूं पाण सां गॾु मूंखे न रुआरी थी कर। इन करे चवां थी त पाण खे संभाल। जेकॾहिं तूं ईअं रहीअ न त मां बि जी कोन सघंदसि।
तोखे मां ख़ुशि ॾिसंदसि त मुंहिंजे जीअण जा बि 4 ॾींहं वधी वेंदा। ॾाढी कोशिश कंदी आहियां पाण खे संभालण जी, पर न ॼाण त अलाए छो को बि जी झुरियो थो वञे। पर मां कोशिश कंदसि अम्मा, मां तोखे दुख न ॾियां। राणा मूंखे ख़बर आहे त तूं कॾहिं न चाहींदे त ही पाण में ठहियल हुजनि। तूं चाहीं थो त इहे पाण में विरियल हुजनि ऐं उनजो फ़ाइदो तूं वठंदो रहे। सुल्तान मां कुझु बि चाहियां, छा बि चाहियां, तोखे त को नुक़सान न आहे रसियो। नुक़सान कोन था थियो अथई, पर मूंखे ॿुधाए त फ़ाइदो कहिड़ो ॾिनो अथई। ॻाल्हियुनि खे घुमाए न सुल्तान, मक़सद जी ॻाल्हि कर, जेका दिलि में अथई सा ॾस। ॾिस राणा, मां तोसां हिकिड़ो सौदो करणु थो चाहियां। सौदो सो मूंसां? चङो ॿुधाए, कहिड़ो सौदो? तोखे ज़मीन जो कब्ज़ो खपे ऐं जेसीं ताईं मां ज़मीन ते आहियां तूं ज़मीन ते कब्ज़ो न करे सघंदे। ऐं उनजे बदिले में तोखे छा घुर्जे? दिल पर जो सिर। इहो दिल पर अथव त ईंदो घुमंदो वञी मारी छॾा, कंहिं छॾियो अथई? दिल पर खे ख़तमु करण खां पहिरियां ई असां हुन सां ॻाल्हियूं करणु चाहियूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थी वञे थो त पोइ उनखे मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं दिल पर सां मिलियो बि आहीं या न? न राणा, मां चाहियां थो त तूं उनखे पंहिंजी वताक ते घुरा। सुल्तान खे ख़बर त ॿुधा, मूं ख़िलाफ़ का खॾ त कोन थो खोटींदा। ॾिस राणा, मूंखे पूरी ख़बर आहे त हिन वक़्तु दिल पर ऐं तव्हां हिकु आहियो। जेकॾहिं तूं दिल पर जे मथां ज़ोर रखंदे त हू छोकिरी वापसि कंदो। मुंहिंजी दिल पर त का दुश्मनी कोन्हे, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त छोरी वापसि अचे, बसि। हा, इहो सभु त सही आहे, पर अदे अकबर खे विच में छॾंदो हाणे। जेकॾहिं अकबर ख़ान छोकिरी खे वापसि कराईंदो त वापसि कराइण खां पहिरियां ई मूंखे भले साईं ते हथ रखाईंदो त छोकिरी खे न मारींदुमि। मां हिन चकर छोरी खे ज़िंदा रखणु नथो चाहियां, इन करे तव्हां विच में अचो। तव्हां दिल पर खे घुराए छोरी वापसि करायो। मां तव्हां सां वाइदो थो कयां त ज़मीन तां कब्ज़ो मां हटाए वेंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे सुल्तान, मां दिल पर सां ॻाल्हाईंदुसि। दिल पर ईअं कोन मञींदो, हुनखे घुराए हुनजे मथां जेसि ताईं ज़ोर न रखंदासीं हू न मञी। ठीकु आहे, सुभाणे मां हुनखे पंहिंजी उताक ते घुरायां, तव्हां बसि गॾिजी ज़ोर लॻायो। हाणे अची असां वटि पहुचंदा। ॿिए तरफ़ खां अकबर खान वारा, टे तरफ़ खां वरियाम वारा। असां हाणे सोच त उन्हनि खे छा चवणो आहे? अदा मां त चवां थो त दिलबर वारनि मां हिकिड़े खे ॾियूं घुमरी, पोइ उन्हनि जो दिमाग़ ठिकाणे थी थो त परायनि औरतुनि खे पनाह ॾियण जो अंजाम छा हूंदो आहे। लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। हीअ दुनिया